वालेकुम अस्सलाम। तो के चयो न त सिजलण खा एक पर पहिरियों ट्रक काए अचजाए। ॾींहं जो चोरी जे माल जी ट्रक कीअं भरे वञा? ख़बर न आहे जे तूं खाली हथे मोटियां त ट्रक जो किरायो केरु भरियां? यार वापारी तूं भलो आई, पर डातू अॻु करे तोखे रतो ॾिनो आहे छा? माल किथे थमियो थे? हिते ई वेझो थमियो अथम। तूं वञ सिजलण खाग में ट्रक काए अच। ईअं कीअं? माल जो मुल्ह त कर। तूं मुल्ह खे छॾ, ट्रक भरे वञी तूं कराची जे कंहिं वाड़े ते विकिणी अच। ख़र्च कढी करे चोथों हिसो तुंहिंजो, पूरियूं 5 मीहूं तोखे रोड ते मिलंदी। भला माल कंहिंजो आहे? अॻु जंहिंजो बि हुयो, पर हाणे मेन जो मालिक डातू आहे। डातू भाग्या ॼाणनि, मां ॼाणा। मां जेकॾहिं जेल में हलियो वञा न त मुंहिंजे हिसे जा पैसा आसूदे मल खे ॾिजांइ। ठीकु आहे, मां ट्रक कराए थो अचां। मां बि वञी थो वॾे बचल खे ॿुधायां डातू अची वियो आहे। जेका सलाह कयो, अॼु कहिड़े ॻोठ मां शिकार करणो आहे? उहा त जितां बि वारो लॻो। राति त पंहिंजी आहे तात, पर छा? मूंखे त हैरत आहे त बचल खान जे ॻोठ मां मुंहिंजो वारो को बि ज़ाहिर कोन थियो। अड़े हे पके जा माण्हू रुगो पंहिंजे दर ते शींह आहिनि। जेके बि ॾुख ईंदा आहिनि कचे में, पुलिस बि कचे खां लाराईंदी आहे। सिधी ॻाल्हि आहे, बचल खान जे ॻोठ जा वारू बि वधवा दरिया ते ईंदा, पहिरियों खणी वापसि वेही रहिया। बचल खान जा माण्हू वधि में दरिया ताईं पुॼंदा, पोइ वापसि हलिया वेंदा। छा थियो? छा थियो? छा थियो आहे तोखे? ये हालत तोसां कंहिं कई आहे? ऐं माल किथे आहे? सॼो धन में जो फुरिजी वियो। हाँ, केरु फुरियो? त पोइ तूं किथे हैं? डातू मूंखे ॿधी ऐं सभु में पके कायो। ॻाल्हि ॿुधो, बचल खान जे ॻोठ जी में असांखे महांगी पइजी वई। डातू ईअं मींहं मोटाए कोन ॾींदो। वेठो आहिनि सरदार सोटो खान, पाणे में मोटाए ॾींदो। केलो डातू दरिया पार करे धनार के धक हणी तव्हांजूं 10 मेहूं काहियो। इहो था चओ न? रसा डातू ई 10 मेहूं काहियो आहे। ॻाल्हि ॿुधो, दरिया में बुॾी मरण जेतिरो पाणी कोन हुओ छा जो तव्हां खणी मूं वटि आया हो? अरे सर, तव्हांजो ई चयल आहे। सॼे ॻोठ वारनि खे त हिते मुंहिंजो हुकुम हलंदो। हा रेस, ॿुधायो त पोइ हाणे छा करणु घुरिजे? मूंखे तव्हांजे मुंहं में दाणा ई ॾिसण में नथा अचनि। तव्हांखे छा चवां? वञो वञी डातूअ खे मारे अचो। रसा ॻाल्हि त सिधी, बचल खान जे ॻोठ में डातू खे असीं कोन मारे सघंदासीं, बाक़ी ॻोठ मां कढी पोइ हुनखे गिलींदासीं। तव्हां डातू खे छा घोटींदो? बचल जे राज जो बार बार बि तव्हांखे घोटे छाणे छॾींदो। अरे सर, बचल खान जे ॻोठ वारनि जो पाण में एको ई ॿधी आहे, तॾहिं त उहे असांखां ज़ोर आहिनि। मूंखे सभु ख़बर आहे। मुंहिंजे राज जो हिकु हिकु माण्हू मानर आहे। दिलि त चवे थी कतार में बीहारे पंहिंजे हथनि सां बंदूक हणी छॾियांव। बचल जे राज जो जेको बि माण्हू मिलेव न, उनखे 5 पादर हणी छॾियो, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। रसा
हथ त असांखे ॿिन्हिनि जहिड़ा आहिनि पर छा तव्हां में गैरत जी घटिताई आहे। अड़े करम खान जे राज जा माण्हू था सॾायो, उहो मेहूं काहे न, पर मूंखां ॾहूं ॾंढ वठी वियो आहे। जेको चयो उहो करे ॾेखारियईं।